भरजी आयो नेणे पानी, भरजी आयो नेणे पानी। यार न चो तू आ मोकलानी, यार न चो तू आ। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेॾो तुंहिंजो नाम बाज बि ओॾियाई मंगा। सभिनी ॾिसंदड़ पिनी प्यारनि सिख वारनि खे अस्सलाम वालेकुम। दोस्तो, हमेशह जीअं कंहिं न कंहिं सुठे फ़नकार सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर हूंदा आहियूं। अॼु असीं नवंदरे शहर में आहियूं ऐं नवंदरे जी क्लब ते मौजूदु आहियूं। हितां जो तमामु सुठो फ़नकार जेको नओं हींअर उभिरे पियो, तमामु सुठो आवाज़ु अथसि ऐं रागनि जी मुकमल उनखे ॼाण आहे। उनजो दोस्त जो नालो आहे तारिक हुसैन शेख। इंशाअल्लाह उनखां तमामु सुठा सुठा कलाम अॼु ॿुधंदासीं। उनखां अॻु में जिन बि दोस्तनि असांजो चैनल हींअर जॉइन कयो आहे त महिरबानी करे असांजे चैनल खे लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा, शेयर कंदा, त जीअं असांजो हर ईंदड़ वीडियो सभ खां पहिरियां तव्हां ताईं पहुचे। अचो त नाज़रीन, असां अॼोके फ़नकार पंहिंजे तारिक हुसैन शेख सां गुफ़्तगू जो आगाज़ कयूं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कहिड़ा हाल आहिनि बाबा? ख़ैर आहे बाबा। ठीकु आहे। असांजे नाज़रीन खे पहिरियां त तारिक अली शेख साहिबु इहो ॿुधायो त तव्हां मौसीक़ी जी शुरूआति कॾहिं कई ऐं तव्हांजो मौसीक़ीअ में उस्तादु केरु आहे? मौसीक़ीअ में शुरूआति मूं 1991 में कई आहे ऐं 2000 साल में मां शुरूआति कई आहे मौसीक़ीअ जी। असांजो उस्तादु मुंहिंजो उस्तादु सुधीर अब्बास आहे, जंहिं मूंखे नोटिशन्स सरगम ॾिना। पोइ 3 महीना उन वटि हुयुसि। पोइ मां उस्तादु वाजिद अली भुट्टो साहिबु, जेको हींअर सीनियर आहे, जंहिं रागनि जी ॼाण ॾिनी मूंखे। ऐं मूं ॿुधो तव्हांखे, तव्हां रागनि जी काफ़ी तव्हांखे ॼाण आहे ऐं तव्हां पाण दुनियूं कंपोज़ बि कयो था। त राग जेको मिठड़ो हूंदो आहे उहो त हर कंहिंखे लॻंदो आहे भैरवी, या के पहाड़ी खे सुहिणो कंदा आहिनि, के वरी सिंधड़ो खे बि घणो ॻाइनि था, दुर्गा आहे ऐं मालकोस आहे। त राग त सभई सिंध जा प्यारा आहिनि, सुहिणा आहिनि। तव्हां कहिड़े राग खे घणो शौक़ु सां ऐं प्यार सां ॻाईंदा आहियो? मां घणो पीलो ॻाईंदो आहियां राग। ऐं ॾाढो सुठो। तव्हां असांखे पीली राग मां को बि हिकिड़ो थल ॿुधायो असांजे नाज़रीन खे। इहो राग करे बि ॾेखारियो। हो गुल अहिड़ी तरह था हवा में लुॾण, को हा पियो करे को न पियो करे। ॻाल्हियूं त अलाए कहिड़ियूं अथनि, को हा पियो करे को न पियो करे। तमामु बहितरीन तारिक हुसैन शेख साहिबु। नाज़रीन, तारिक हुसैन शेख साहिबु जहिड़ा काफ़ी अहिड़ा सिंध में फ़नकार आहिनि जेके राग ॼाणनि पिया, रागनि खे सम्झनि पिया, पर अफ़सोस जो असांजे हिकिड़ो कमु जेको असां नथा करे सघूं, उहो फ़नकारनि खे दाद नथा ॾेई सघूं, फ़नकारनि खे कुझु ॾेई नथा सघूं। अफ़सोस आहे। सिंध में अहिड़ा तारिक हुसैन शेख साहिबु जहिड़ा फ़नकार हर शइ ॼाणींदे हूंदे बि गुरबत वारी ज़िंदगी गुज़ारनि था। असां तव्हां सभिनी सिंध वासियुनि ते इहो फ़र्ज़ु आहे त असीं अहिड़नि जेके फ़नकार आहिनि, जेके ॼाणनि था, राग खे सम्झनि था, इन्हनि खे मथे आणियूं, इन्हनि जी माली मदद कयूं, माली सहायता कयूं, त जीअं ही फ़नकार मथे निकिरी अचनि, उभिरी अचनि। ऐं असांजो 5 टाइम चैनल अॼु बि इन ई कड़ीअ में हिते नवंदरे शहर पहुतो आहे त हिन फ़नकार ताईं, त हिन फ़नकार खे मथे आणिजे, अवां दोस्तनि खे ॿुधाइजे, ॾेखारिजे त हीअ बि असां वटि अहिड़ो सुहिणो मिठड़ो आवाज़ु मौजूदु आहे। पर अफ़सोस गुरबत सबबु हीअ पंहिंजा एल्बम बि न करे सघियो आहे, छाकाणि जंहिं कंपनी वटि वञे थो त हुनखां ॻोरी रक़म घुरनि था, जेका हिन जे वस में कोन्हे का। सो महिरबानी करे जेके बि असांजा शाइर जेके नाले वारा आहिनि,
अगरि हिन खे ॿुधनि था दोस्त खे त अगरि उहे हुन सां माली मदद कनि या उन्हनि जा कोई पंहिंजा स्टूडियो वग़ैरह आहिनि त हिन यार खे कॉल कनि। हिन जो नंबर असां पंहिंजे स्क्रीन ते हेठियां ॾियूं पिया त हिन सां राब्तो कयो। तारिक शेख खे जेके महफ़िलियूं थियनि थियूं अगरि नओं दरे पस गिदाई में जेके असांजा दोस्त ॾिसनि था अगरि उहे हिन दोस्तनि खे घुराए ॿुधंदा त हिननि जी रोज़ी थी पवंदी, हिननि जो चरखो हली पवंदो। तव्हां सभिनि जी वॾी महिरबानी। ऐं तारिक खां असां अञा काफ़ी सुवाल कयूं था, उन खां अॻु में आउं वरी ॿीहर आवां दोस्तनि खे अर्ज़ु कंदुमि त जिन बि दोस्तनि असांजो चैनल हींअर जॉइन कयो आहे त महिरबानी करे असांजे चैनल खे लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा, शेयर कंदा त जीअं असांजो ईंदड़ वीडियो सभ खां पहिरियां तव्हां ताईं पहुचे। ऐं हर दोस्त असांजो पैकेज त करे थो हफ़्ते जो ऐं फज़ूल वीडियो ॾिसी ऐं उहो टाइम पंहिंजो गुज़ारे छॾे थो। जॾहिं त पैकेज बि थिए थो उनखां बहितर आहे तव्हां पंहिंजे सिंधी कंहिं बि चैनल खे लाइक करे छॾियो, सब्सक्राइब करे छॾियो, शेयर कयो। छो जो तव्हांजी हिकिड़ी क्लिक करण सां असांजी हौसला अफ़ज़ाई थिए थी। असांखे पतो पवे थो त असांजा सिंधी भाइर असांखे ॾिसनि था। असांजी महिनतुनि जो जेको फल जेको आहे उहो तव्हांजी हिकिड़ी क्लिक हिकिड़े बटण ते रखियलु आहे। त महिरबानी करे असांजी जेका जाकोड़ आहे, हीअ जेका महिनत कयूं पिया उनखे थोरो दाद ॾियो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। अचो त नाज़रीन तारिक हुसैन शेख खां पुछूं था त हींअर असांजे ॾिसंदड़नि खे कंहिंजो कलाम ॿुधाए थो। सिंध जो सुठो शाइर असांजो प्यारो मेहरान धामराय बाबा उनजो कलाम। भरे जी आयो नेणे पानी, भरे जी आयो नेणे पानी, यार न चो तू आ मोकलानी, यार न चो तू आ मोकलानी, आ मोकलानी, भरे जी आयो नेणे पानी, भरे जी आयो नेणे पानी, यार न चो तू आ मोकलानी, यार न चो तू आ मोकलानी, आ मोकलानी, भरे जी आयो नेणे पानी, भरे जी आयो नेणे पानी। कंहिंजे सहारे हेॾो जीवन, हेॾो जीवन, हेॾो जीवन, कंहिंजे सहारे हेॾो जीवन, हेॾो जीवन, सोच त कर कुझु छॾ ॿाराणी, सोच त कर कुझु छॾ ॿाराणी, यार न चो तू आ मोकलाणी, यार न चो तू आ मोकलाणी, आ मोकलाणी, भरे जी आयो नेणे पानी, भरे जी आयो नेणे पानी। दर्दन जे लहरुन में हलंदे
दर्दन जे लहरुनि में हलंदे दर्दन जे लहरुनि में हलंदे लहरुनि में हलंदे इश्क भरी इश्क जी बेड़ी थी आसानी इश्क जी बेड़ी थी आसानी यारन चो तू आ मोकलानी यारन चो तू आ मोकलानी तो बिन कीयत घारी दसम तो बिन कीयत घारी दसम तो बिन कीयत घारी दसम तरस न वञ कुछ थियो सियाणी तरस न वञ कुछ थियो सियाणी यारन चो तू आ मोकलानी यारन चो तू आ मोकलानी ओ भरजी आयो नेणे पानी भरजी आयो नेणे पानी भरजी आयो नेणे पानी भरजी आयो नेणे पानी यारन चो तू आ मोकलानी यारन चो तू आ मोकलानी भरजी